एक क़दीम खूह हिन सां अनेक किस्सा वाबिस्ता आहिनि। मिसाल तौरु ही ॾिसो, उहे माण्हू हिते इन अक़ीदत में ईंदा आहिनि त जेको खूह मूं तव्हांखे ॾेखारियो, उन खूह ते ईंदासीं ऐं उन्हनि खे जेकॾहिं ख़ारिश जो मर्ज़ु आहे त उहो लही वेंदो। पोइ हू पाण सां गॾु ॿियो को वॻो कपिड़ा गॾु आणींदा आहिनि ऐं विञण खां पोइ उहे कपिड़ा फिटी करे, जेके उन्हनि वटि नवां कपिड़ा आयल हूंदा आहिनि या पातल हूंदा आहिनि, पातल न पर नवां कपिड़ा हूंदा आहिनि, पातल कपिड़ा लाहे हिते फिटी करे वेंदा आहिनि ऐं पंहिंजा नवां आंदल कपिड़ा हू पाईंदा आहिनि। हीउ सॼो हिन जो मिसाल आहे।